मलिक रियाज़ जो क्लिप फेसबुक ते जॾहिं असां ॾिठो त मलिक रियाज़ चवे पियो त जेके तरक़ीअ जे ख़िलाफ़ आहियूं, ख़ासि करे असां जेके इंडिजेंट्स जा दोस्त आहियूं उन्हनि जे हवाले सां उन क्लिप रखी ऐं खेसि इहो ॿुधाइण थो चाहियां त जिते तव्हां बैरिया टाउन अॼो आहे इहा सॼी एरिया जेका आहे इहा तारीख़ी हैसियत थी रखे, जिते भिटाई जो तकियो, जिते तव्हां हींअर वॾी जेका ग्रांड मासिक जे नाले सां मस्जिद ठाही आहे इहो शा लतीफ़ जो तकियो आहे, जिते तव्हांजो वॾो राकास जहिड़ो जेको गेट लॻो पियो आहे इहा माई ससीअ जी वाट आहे। इन खां अॻियां पोइ पां वारो जबल आहे, जिते उन खां अॻियां असां वञूं था त चोखंडी कबरूं आहिनि, नोतक आहे जंहिंजो जेको क़ब्रिस्तान आहे जेको अंग्रेज़नि सां बि मुहाॾो अटकाए ते शहीद थियल आहे। उन खां पोइ कप मार्क्सन अॻियां इहो सॼी जेका एरिया आहे इहा असांजी तारीख़ी हिकिड़ी हैसियत थी रखे। जंहिं क़ौम जी हेॾी वॾी तारीख़ आहे उनखे तव्हां जहिड़ो हिकिड़ो ईअं सम्झ त भाॻियल माण्हू चवे त ही जेके धरतीअ धणी आहिनि उहे तरक़ी जे ख़िलाफ़ आहिनि, उहे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे, दहशतगर्द लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। अहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु असांजे लाइ कयो आहे त ही वॾो दहशतगर्द त पाण आहे जेको हिते अची कब्ज़ा करे हिन सॼे मुल्क असांजे हिते जेको अची वेठो आहे। ख़ासि करे हुन सां गॾु हितां जी सिंध गवर्नमेंट बि ॿिट आहे, हितां जी पुलिस बि हुन सां ॿिट आहे। त असां खेसि इहो ॿुधाइण था चाहियूं त जेकॾहिं तूं हिते इहो बैरिया टाउन अॾे बि वएं त इहे हिते सुख सां इहे माण्हू तव्हांजा रही न सघंदा।